उमरकोट खां रिपोर्ट करे रहियो आहे डॉक्टर हेमलाल वाघाणी, डिवीजनल ब्यूरो चीफ। डिप्टी कमिश्नर उमरकोट नवीदुर रहमान लाड़क पारां असिस्टेंट कमिश्नर उमरकोट रजब अली सठियो, डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक उमरकोट डॉक्टर गणेश दास खत्री सां गॾिजी रतनौर रोड ते क़ाइम कयल कैटल कॉलोनी जो दौरो कियो वियो। उन मौके ते डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक उमरकोट डॉक्टर गणेश दास खत्री डिप्टी कमिश्नर उमरकोट खे ब्रीफिंग ॾींदे चयो त हुकूमत सिंध पारां मालवंद माण्हुनि खे कैटल कॉलोनी में शेड ॾियण जे सिलसिले में तयारियूं आख़िरी मरहले में आहिनि। हुकूमत सिंध पारां जोड़ियल कमेटी जी मार्फत जल्द फार्मर्स के कैटल कॉलोनी में शेड जारी कया वेंदा त जीअं मालवंद माण्हुनि खे फ़ाइदो थिए। माण्हू पंहिंजे चुपाए माल खे शहर जी आबादी खां ॿाहिरि शेडनि में मुंतक़िल कनि। उन मौके ते डिप्टी कमिश्नर उमरकोट नवीदुर रहमान लाड़क पारां डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक खे हिदायत कंदे चयो कैटल कॉलोनी में सफ़ाई सुथराई जे निज़ाम खे यकीनी बणायो वञे, जल्द खां जल्द पाणी जी सहूलियत खे पिणु यकीनी बणायो वञे त जीअं मालवंद माण्हुनि खे का बि परेशानी न थिए। उन मौके ते उन जो तरजीह बुनियादनि ते इन्हनि कैटल कॉलोनी खे फ़ाल बणायो वञे त जीअं उमरकोट शहर जे मालवंद माण्हुनि तोड़े फार्मर्स खे फ़ाइदो थिए, उहे पंहिंजो रोज़गार आसानी सां करे सघनि। रिपोर्ट डॉक्टर हेमलाल वाघाणी, डिवीजनल ब्यूरो चीफ।